अस्सलाम वालेकुम। अॼु आहे अंगारो ऐं सुबुह जा थिया आहिनि 11। सुगंध बि घर में आहे त असां सुबुह जो काफ़ी टाइम जेको आहे कचहरी कंदा रहियासीं। नाश्तो वाश्तो थोरो लेट कयो, थोरी निंड बि एक्स्ट्रा कई ऐं हाणे जेको मां व्लॉग जी इब्तिदा थी कयां त पाण में कचहरी कंदा रहियासीं असां। ऐं सभिनी खां पहिरियों त मां जेको कम जी इब्तिदा कंदमि त मां पाणी ॾींदमि प्लांट्स खे ऐं उन खां पोइ जेको आहे किचन में कमु कंदमि। थी सघे थो लंच ते कोई महिमान बि हुजे, कुझु चई नथी सघां। ऐं बाक़ी कचहरियूं जेके कंदा रहियासीं, गपशप कंदा रहियासीं, ज़ाहिर रिलैक्स वेठा हूंदा आहियूं त पोइ उहो रिकॉर्ड करणु थोरो मुश्किल हूंदो आहे। त हाणे मां इब्तिदा कयां थी, हिननि खे पाणी ॾींदमि, उन खां पोइ किचन जो कमु आहे। फर्श धोई छॾियमि, प्लांट्स खे पाणी ॾेई छॾियमि ऐं हिते स्टैंड निकितो पियो आहे। सुराण कपिड़ा धोईंदी छो त अॼु मोकल है स्कूल जी। हाणे मां हलां थी किचन में। हाणे खीर कढ़ी वियो आहे ऐं मंझंदि जो मां पचायां थी हीअ चणनि जी सिंपल दाल प्लस तरियल करेला बसरनि वारा ऐं उन सां गॾु गॾु हाणे मां बिह थां बि धोईंदमि। लंच ठाहिणो आहे मूंखे। लंच में ख़बर न थी सघे त कोई असांखे शामिलु थिए अची लंच में, सो उहा पोइ जी ॻाल्हि आहे। त हाणे मां इहे खाधो पचाइणु ऐं किचन जो कमु करणु शुरू कंदमि। किचन में कमु हले थो। सुराण बसर कटे छॾिया आहिनि ऐं हिते मां करेला फ्राए थी कयां। ऐं मुंहिंजी इहा तरियल करेलनि जी बसरनि वारनि जी जेका रेसिपी आहे इहा अवेलेबल अथव मुंहिंजे चैनल ते, तव्हां ॾिसणु चाहियो अगरि त ॾिसी सघो था। ऐं हिते हीअ दाल बॉइल थी थिए चणनि जी। हिते मसालो ठाहियो आहे दाल जे लाइ, उहो पचे थो। तो असांजो सिलसिलो जारी आहे खाधे पचाइण जो। लंच ठही वेंदो, उन खां पोइ मां वेंदी सिंधी निमाज़ पढ़ंदमि ऐं मानी पोइ पचाईंदसि निमाज़ खां इंशाअल्लाह। ऐं सॼे ॾींहं में बाक़ी छा छा थींदो उहो बि तव्हां सां ज़रूरु शेयर कबो। अॼु कुझु यादि आयो, कुझु शेयर करण लाइ घणो न हुयो त मूंखे अचानक यादि आयो त हीअ कुझु बुक्स आहिनि मां वटि जेके सुगंध सुराण जॾहिं नंढियूं हूंदियूं हुयूं त उन्हनि जा कपिड़ा सिबण जे लाइ मां इहे किताब वरिता हुया। त उन्हनि मां हिकिड़ो हे मां अॼु कढियो आहे। हीअ इलाही माशाल्लाह पुराणो किताबु आहे ऐं हिन जी जेका बाइंडिंग बि हाणे खुली रही आहे, कंडीशन तव्हां ॾिसो था। ॿारनि जा कपिड़ा ॾिसो तव्हां। हीअ किताब मां वरितो, इन मां अलाए केतिरा मां कपिड़ा जेके आहिनि सुराण ऐं सुगंध जा सिबी चुकी आहियां। हिननि सभिनीनि जा मूं वटि फ़ोटो कोन्हनि सुगंध ऐं सुराण जा, पर हिकु ॿिनि जा आहिनि, उहे मां तव्हां सां शेयर कयां थी। हीअ मां हिन जो स्कर्ट ठाहियो हो ॿिन्ही ॼणनि जो। हीअ सेम ब्लू में सुगंध जो ठाहियो ऐं पिंक में सुराण जो ठाहियो। त हिन जो फ्रंट ईअं, हीअ तव्हां ॾिसो, ऐं बैक ते डिटेल ॾिसो सेम इहो जो इहो, कोई मां फ़र्क़ु न कयो, बिल्कुलु इन ई स्टाइल में मां सिबिया। मां तव्हांखे उहा पिक्चर ॾेखारियां थी त मुंहिंजी भेण बि यकीन न पियूं कनि, मूं ते चवणु लॻियूं त न इहो रेडीमेड आहे। सो हीअ आहे इहो, हीअ सुगंध जो फ़ोटो आहे। क्लियर न आहिनि फ़ोटो हेॾा, तव्हां ॾिसो हीअ हिन जो फ्रंट ॾिसो। ज़ाहिर हीअ किताब जो प्रिंट आहे त एतिरो ख़ूबसूरत आहे ऐं हीअ फ़ोटो इलाही पुराणा आहिनि। हीअ सेम इहो स्कर्ट सुगंध खे पातल आहे ऐं इहो ई स्कर्ट हिते ॾिसो, हीअ बर्थडे में मां हिननि खे पारायो हो। ऐं हीअ तव्हां ॾिसंदव पिंक में सुराण खे पातल आहे। हीअ हिते ॿई ॼणियूं वेठियूं आहिनि सेम फ्रॉक पाए। कढी वठां मां फ़ोटो, यानी मूंखे मुंहिंजी दिलि चाहे मां तव्हां सां शेयर कयां इहो। हीअ ॾिसो, ऐं एतिरो त हीअ मतिलबु हिन में महिनत हुई, कमु हुयो, हिन में मोती लॻल आहिनि पोयां ऐं हीअ शीशे जूं नलकियूं लॻल आहिनि, एप्लिक थियल आहे, एम्ब्रॉयड्री आहे हिन जे मथां ऐं इन ई साॻी स्टाइल में इहो मुंहिंजो सिबियलु हो। ऐं हिकिड़ो ॿियो बि तव्हांखे मां ॾेखारियां फ्रॉक, हीअ मां हिननि जा ठाहिया हुया। हीअ जेको हीअ ग्रीन तव्हां ॾिसो था, इहो मां ठाहियो हो। ग्रीन ठाहियो सुराण जो ऐं रेड ठाहियो हो सुगंध जो। हिननि जे कॉलर ते म्यूज़िकल नोट भरियल हथ सां ऐं लाइनुनि वारो हीअ कपिड़ो आहे फ्रॉक जो। त इहो बि हिकिड़ो मां तव्हांखे ॾेखारियां थी, हिकिड़ो ई मुंहिंजे साम्हूं आहे ऐं तस्वीरूं ज़ाहिर इलाही आहिनि ऐं अलाए किथे न, हाणे ॻोल्हण बि मुश्किल आहे। हीअ ॾिसो, हीअ सुगंध आहे सेम इहो ई कॉलर ॾिसो, लेस ॾिसो, एम्ब्रॉयड्री ऐं जहिड़ी तरह सां हिन जो सिबियल आहे। हीअ अधु आहे पिक्चर। हिननि जा ॿिया फुल फ़ोटोज़ बि आहिनि, पर हिन महिल मूंखे जेको आहे
यादि नथो अचे किथे ईअं अचानक सां मूंखे यादि आयो त हीअ कहिड़े हंधि पिया आहिनि त हीअ मां खणी आयमि। त हमेशह मां हिननि जे ड्रेस डिज़ाइन करण जे लाइ डिफरेंट जेको आहे वठंदी रहंदी हुअमि बुक्स, ऐं सभिनीनि जा फ़ोटो इलाहिनि जा आहिनि बि मूं वटि, पर सभिनीनि जा मूं वटि न आहिनि, ऐं हिन महिल पॉसिबल बि न आहे त मां सभु फ़ोटोज़ कढी ऐं तव्हां सां शेयर कयां, पर इहो मां तव्हांखे ॾेखारियां थी त इहो मुंहिंजो शौक़ु रहियो आहे हमेशह खां। हिक खां हिकु ख़ूबसूरत कपिड़ा मां हिननि जे लाइ ठाहींदी रही आहियां। अञा हिन में इलाही ॿिया बि डिज़ाइन हूंदा जेके हिन महिल मूंखे, अच्छा ॿियो मां कॉटन मां इहे ठाहींदी हुअमि। मुंहिंजो वॾो पुटु जेको हादी ऐं राजिया जो बाबा आहे, उन जे लाइ मां अहिड़े क़िस्म जी शर्ट्स बि पाण ठाहींदी हुअमि। रेडीमेड शॉर्ट्स वठी ईंदी हुअमि ऐं उन्हनि सां मैचिंग करे कॉटन जो कपिड़ो वठी उहे शर्ट्स मां उनखे पाण सिबी ॾींदी हुअमि। पोइ उन जे मथां हाणे जीअं मिसाल हिन जे मथां डिज़ाइन आहे, इहे सॼो मां पाण कंदी हुअमि, एम्ब्रॉयडरी करे या राइटिंग लिखंदी हुअमि अहिड़ी त लॻंदो न हो त हे कोई कपिड़ा ॿार जेके आहिनि हथ जा ठहियल आहिनि या रेडीमेड आहिनि। अहिड़ा फ्रॉक मां हिननि ॿिन्ही जा सिबी चुकी आहियां। हिन में हेठां नेट लॻल आहे, त मुंहिंजे लाइ सिर्फ़ु हिननि जी पिक्चर ॾिसणु काफ़ी हूंदी आहे। हीअ फ्रॉक मां सिबिया आहिनि हिननि जे लाइ, ऐं अञा ॿिया बि घणा ई आहिनि जेके हिन महिल, हा ही स्कर्ट सेम ब्लैक एंड वाइट में इहे मां ठाहे ॾिना हिननि खे। पिक्चर्स हिननि जूं लाज़मी आहिनि किथे न किथे। ही वारा फ्रॉक्स मां हिननि खे ठाहे ॾिना सेम इहे जो इहो जीअं आहिनि, ही बि किथे न किथे आहिनि सही मूं वटि। सो बसि दिलि चाहे त अॼु मां तव्हां सां इहो शेयर कयां, ऐं सोचां पई त हिननि मां कुझु जेके आहिनि हादिया ऐं राजिया जे लाइ बि कपिड़ा मां ठाहियां। त बिल्कुलु नंढड़नि बेबीज़ आहिनि, थोरा वॾा, हालांकि हे कैटलॉग आहे, पर मां हिननि मां पाण ई ॾिसी करे ऐं पंहिंजी मर्ज़ीअ सां सेम कपिड़ा वठी सेम मटीरियल ऐं जेको हिते अवेलेबल हो असां वटि पाकिस्तान में, त उनजे हिसाब सां मां इहे हमेशह ठाहींदी रही हुअसि। शाम जा तक़रीबन 5:45 थियण वारा आहिनि ऐं मां नमाज़ पढ़ी चुकी आहियां, ऐं हाणे मां आई आहियां हिकिड़ो सूफ़ खाइणु। सो थावनि जी ॾाढी रश आहे फ्रिज में। हिन महिल बुख लॻंदी आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे कोई बिस्किट या अहिड़ी शयूं मां नथी खाई सघां, इन करे सूफ़ खाइणु बहितरु आहे। सुराणे भिंडियूं बि कटे रखियूं आहिनि जेके इनशाला मां सुबुह जो तरींदमि, ऐं उन खां सवाइ मंझंदि जो मां पचाई ही चणनि जी दाल ऐं ही तरियल करेला ऐं बसर। सो असांजा जेके महिमान अचणा हुया उहे असांजे न आया आहिनि, उहे असांजे ॿिए कंहिं माइटनि जे घर हलिया विया आहिनि। सो इहा ई हूंदी राति जी भाॼी, इहे ॿई असां चांवर पचाईंदासीं, इन्हनि सां ई खाईंदासीं। सो हाणे मां कंदमि हिन सूफ़ खे इंजॉय। अॼु जो ॾींहुं तमामु घणो मसरूफ़ रहियो, ऐं असल में मां पंहिंजे फेसबुक जे पेजिस जे लाइ कुझु वीडियोज़ रिकॉर्ड कयूं, उन सिलसिले में कुझु कमु कयमि, त मूंखे उन में काफ़ी टाइम लॻी वियो। इन करे मूंखे व्लॉग जी रिकॉर्डिंग जे लाइ थोरो घटि मौक़ो मिलियो। कुझु ख़ासि कमु कयो न अहिड़ो जेको मां व्लॉग जे हिसाब सां शेयर करे सघां, रिकॉर्ड करे सघां। ऐं उन खां अलावा कुझु ख़ासि ॻाल्हि मां करणु चाहियां थी। अक्सर मुंहिंजे जेको बि सोशल वर्क आहे उन जे सिलसिले में इलाही माण्हू मैसेजिस कंदा आहिनि, मुख़्तलिफ़ मदद खपंदी आहे मुख़्तलिफ़ माण्हुनि खे उन सिलसिले में, पर मुंहिंजे लाइ ॾाढो मुश्किल आहे। ऐं कल्ह बि मुंहिंजे हिकिड़ी हितां व्यूअर्स मां हिकिड़ी प्यारी भेण मैसेज कयो कंहिं ज़रूरतमंद माई जे लाइ, त हुनजे घर खे रिपेयर जी ज़रूरत आहे। तव्हां पाण ॾिसो सभु हिकिड़ी ॻाल्हि रियलाइज़ कयो, मूं हुनखे इनबॉक्स जवाबु कोन ॾिनो, मां चयो त मां जवाबु पंहिंजे व्लॉग में ॾियां थी जीअं ॿिया बि ॿुधनि ऐं तव्हां मूंखे सलाह बि ॾियो त जेका ॻाल्हि मां कयां थी उहा सही आहे या ग़लति आहे। ॾिसो जॾहिं हर माण्हू मूंखे चए थो हेल्प जे लाइ, त ॾिसो मां हिकिड़ी ॼणी त नथी पुॼी सघां न हर कंहिं हंधि। मूंसां जेके माण्हू मदद कनि था, सामान था ॾियनि या पैसा था ॾियनि, उहे मुंहिंजा कुझु स्टूडेंट्स आहिनि या मुंहिंजी फैमिली आहे या मुंहिंजा कुझु फ्रेंड्स आहिनि। हाणे उहे कुझु माण्हू मूंसां मिली करे हर हंधि त पूरा नथा पइजी सघनि न। ऐं ॿियो त मुंहिंजी पॉलिसी इहा आहे त जिन खे मां पर्सनली सुञाणींदी हुजां, मुंहिंजी भेण सुञाणींदी हुजे, मुंहिंजो को ॿारनि मां सुञाणींदो हुजे, मुंहिंजी का फ्रेंड ज़ाती तरह सुञाणे, ऐं जिते मुंहिंजो को माण्हू मौजूदु हुजे मदद जे लाइ, जिते असां मां को बि पहुची सघे उते असां उन्हनि जी हेल्प कंदा आहियूं। ऐं ॿी ॻाल्हि त ॾिसो हर हंधि असांजे लाइ पॉसिबल न आहे, हर शहर में वञी असांजे लाइ सवाल ई नथो पैदा थिए, मुमकिन ई न आहे, एतिरो पैसो ई न हूंदो आहे असांखे, एतिरा फंड्स असांखे को NGO त न आहे न असांखे किथां ॿाहिरां के फंड था अचनि। असां सभु पंहिंजे पंहिंजे पॉकेट्स मां, पंहिंजे खीसनि मां, पंहिंजे कमाई मां कढंदा आहियूं अलाह जी राह में। पोइ अलाए केरु ज़कात ॾींदो आहे, केरु सदको ॾींदो आहे, ख़ैरात ॾींदो आहे, केरु छा बि ॾींदो आहे, त उहो कंहिं न कंहिं बहाने सां उहे पैसा निकिरंदा आहिनि।
सो हर माण्हू हर वक़्तु नथो ॾेई सघे ऐं हर माण्हू हर हंधि नथो पहुची सघे। सो मां पहिरियों बि चयो आहे त जेकॾहिं तव्हां मां कंहिंखे बि ख़बर पए थी त भई फलाणे हंधि हिकिड़े माण्हू खे ज़रूरत आहे मदद जी, त तव्हां पाण इब्तिदा कयो। जेको बि थोरो तव्हां पंहिंजे खीसे मां कढी सघो, तव्हांजा फ्रेंड्स हूंदा, तव्हांजी फैमिली हूंदी, तव्हांजी ॼाण सुञाण हूंदी, उन्हनि मां तव्हां जमा कयो। ईअं तव्हां उन इंसान जी कुझु न कुझु मदद करे सघंदव। सो प्लीज़ मां हथ ॿधी मुंहिंजी दरख़्वास्त आहे तव्हांखे त किथे बि को ज़रूरतमंद ॾिसो था त प्लीज़ मूंखे न चओ, छो त मूं वटि एतिरो पैसो न हूंदो आहे जो मां हर कंहिं ताईं पहुची सघां। मुंहिंजी एतिरी एनर्जी बि न आहे जो मां हर शहर में वञी सघां। पोइ मां जॾहिं पुॼी नथी सघां त मां ॾुखिजां थी, पोइ सिर्फ़ु मूंखे तकलीफ़ थी थिए त हाणे को ज़रूरतमंद आहे ऐं मां उन ताईं पहुची नथी सघां। ऐं असां इंसान हर कंहिंजी मदद करे बि नथा सघूं। मदद करण वारो रब आहे। असां कंहिंजो न कंहिंजो वसीलो थी सघूं था, पर उन जी बि त लिमिट आहे न। हर कंहिंजो वसीलो बि नथो थी सघिजे। हाणे घर जी रिपेयर कराइण में कोई 5-7 हज़ार को 10-15 हज़ार त कोन लॻंदा। इहो त ॾाढो वॾे पैसे जो कमु आहे। ऐं मां पैसो कंहिंखे बि हथ में न ॾींदी आहियां। अॼु ॾींहं ताईं मां जिन बि माण्हुनि खां चंदा जमा कया आहिनि, जिन बि मूंखे ॾिनो आहे पैसो, त मूं ज़रूरतमंद ताईं सामान पहुचायो आहे। चाहे अगरि कंहिंजे घर जी रिपेयर बि थींदी हुजे न, त मां उनखे को सीमेंट सरियो वारी बजरी वठी ॾींदमि, बाक़ी पैसो हथ में न ॾींदमि। इहो असांजी इहा पॉलिसी बि न आहे। ॿी ॻाल्हि त प्लीज़ प्लीज़ प्लीज़, मां हर हंधि नथी पहुची सघां, मूंखे ॾुख थो थिए ॾाढो। ऐं सवाली खे मोटाइण ऐं कंहिंखे इनकार करणु कंहिं कम खां, इहो ॾाढी हिकिड़ी मुश्किल ॻाल्हि आहे। पर हर कंहिंजी मदद लाइ हा करण बि हिकिड़ी वॾी बेवकूफ़ी आहे, छो त नामुमकिन आहे, हर कंहिंजी मदद नथी करे सघिजे। सो मुंहिंजो अर्ज़ु आहे तव्हांखे, दरख़्वास्त आहे, मां वरी बि चवां थी त हथ ॿधी अर्ज़ु आहे त जिते को ज़रूरतमंद हुजे त पाण शुरू कयो कमु, पाण इब्तिदा कयो, पहिरियों पाण खां शुरूआति कयो। पंहिंजे मिट माइटनि खां, दोस्तीअ वारनि खां का पंहिंजी हिकु ज़रूरत घटाए उहे 2-टे रुपया कंहिं ॿिए जी मदद लाइ कढो। पर मां हर कंहिं हंधि नथी पुॼी सघां। इनखे कोई बि प्लीज़ दिलि में न करे, माइंड न कयो। इहा वॾाई न आहे, गुरूर न आहे, इहो हिकिड़ो फैक्ट आहे, इहा हिकिड़ी हक़ीक़त आहे त हर इंसानु हर कंहिं हंधि मदद लाइ नथो पुॼी सघे। पर असां एॾा सारा लखे करोड़े इंसान आहियूं। अगरि असांखे किथे बि का ख़बर पए थी त को ज़रूरतमंद आहे, को मजबूर आहे, त छा असां उथी मदद ते नथा पहुची सघूं? छा असांजे आसपास अहिड़ा 4 माण्हू न आहिनि जिन खां असां कुझु हेल्प वठूं ऐं पंहिंजी निगरानी में उन्हनि जी मदद करायूं? सो महिरबानी कयो, इहो पाण कोशिशि कयो। जेतिरा माण्हू आहियूं असां ओतिरनि हंधनि ते, ओतिरनि इलाइक़नि में मदद ते पहुची सघूं था। अलाह सभिनीनि जूं मुश्किलूं आसान करे, इंसाननि जे वस जी ॻाल्हि ई न आहे इहा। सो जंहिंखां जिते पुॼे, जंहिंखां जेतिरो थी सघे, उहो पंहिंजे आसपास, पंहिंजी ॼाण सुञाण में मदद जी शुरूआति करे। हर हिकु इंसानु सभिनीनि ताईं नथो पहुची सघे। मूंखे हैरत लॻंदी आहे, कॾहिं इस्लामाबाद मां, कॾहिं लाहौर मां, कॾहिं डिफरेंट जायुनि तां मुंहिंजे पेज ते ईंदी आहे का न का मदद जी रिक्वेस्ट, त मां त सफ़ा ॿुधी वेंदी आहियां, मां नथी पहुची सघां, मुंहिंजो वसु न आहे एतिरो, न मूंखे एतिरा पैसा आहिनि। हीअ जेको छोकिरियुनि जी शादियुनि में असां ॾियूं था, इहो तव्हां ॾिसो था न त 10 खां 12 हज़ारनि खां 15 हज़ार टोटल सामान ईंदो हूंदो, जंहिंमें बि कुझु शयूं कोई माण्हू ॾींदा आहिनि, कुझु माण्हू पैसा ॾींदा आहिनि। त असांजे वस जी ॻाल्हि न आहे की वॾे पैमाने ते हेल्प करणु। असां नंढियूं नंढियूं ख़ुशियूं आहिनि, नंढियूं नंढियूं ज़रूरतूं आहिनि माण्हुनि जूं, कंहिंजे मुंहं ते मुस्कुराहट आणण जे लाइ असां पंहिंजे खीसे मां कुझु हज़ार कढी सघूं था, पर असां वॾे पैमाने ते कंहिंजी मदद नथा करे सघूं। सो इनखे को बि दिलि में न खणे। ऐं मां चाहींदमि त हर को इब्तिदा करे, थोरे खां वठी जेसि ताईं थी सघेव हर को इब्तिदा करे। सो महिरबानी कजो, इनखे दिलि में न कजो, माइंड न कजो। मां वराए पंहिंजा लफ़्ज़ दोहिरायां थी त असां सभिनीनि जो फ़र्ज़ु आहे त जिते बि आहियूं हर कंहिंखे अकुलु आहे, हर कंहिंखे सम्झ आहे, हर कंहिंखे अहसासु आहे। हर को इंसानु हिकु जहिड़ो आहे, पुॼी सघिजे थो, थोरो थोरो करे थी वेंदो आहे, पर पंहिंजे पंहिंजे तौर ते हर को अगरि इहो कमु करे त। सो लख कुर्ब, महिरबानी, ख़ुशि जो, आबाद जो। अलाह तव्हांखे सलामत रखे। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं। ज़िंदगी रही त वरी सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। तेसिताईं अलाह भाई।